सांगड़ मां के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ समाजी तंज़ीम हिंस पारां सांगड़ जे मक़ामी हाल में सालाना कारकर्दगी जी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें बहितर कारकर्दगी पेश कंदड़ मुलाज़मनि खे एवार्ड पिणु ॾिना विया। तक़रीब खे ख़िताब कंदे हिंद डिस्ट्रिक्ट एग्जीक्यूटिव मैनेजर सांगड़ मंसूर जब्बार मेमन, चीफ एग्जीक्यूटिव सर्विसेज हिंद अनीस दानिश, गुलाम नबी निज़ामानी, जावेद रईस, मुमताज़ मंगी ॿियनि चयो त समाजी तंज़ीम हिंद ज़िले सांगड़ में बहितरीन कम करे रही आहे। हिंद पारां न सिर्फ़ बहिराड़ीअ जे औरतुनि खे रोज़गार फ़राहम कयो वियो आहे, पर उन्हनि खे घर ज़रूरत आहार राशन ऐं सिहत जूं सहूलियतूं पिणु फ़राहम कयूं पियूं वञनि। उन्हनि खां मज़दूर माण्हुनि जे फलाह बहबूद लाइ ILC सेंटर पिणु क़ाइमु कयो पियो वञे, जंहिंमें मज़दूर माण्हुनि स्पीकिंग थेरेपी समेत मज़दूर माण्हुनि खे कंप्यूटर जी तइलीम ऐं मुख़्तलिफ़ हुनरनि जी सिख्या पिणु ॾिनी वेंदी। तक़रीब में डिप्टी डायरेक्टर इतलात ज़फ़र मंगी, अर्ली वार्निंग सिस्टम जे साबिर हुसैन महर, पॉपुलेशन ऑफिसर असगर आराइन, स्पेशल एजुकेशन जी बरकत मरी ऐं ॿियनि समाजी तंज़ीमुनि जे नुमाइंदनि शिरकत कई।